मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त इहा बेवाजिबी कई कई आहे। तूं बि नाहे, शायदि बि नाहे, त पोइ आख़िर केरु थो थी सघे? पर आंटी मां इहा किरियल हरकत कीथो करे सघां? जॾहिं त तव्हां राज़ी, फिज़ा राज़ी, पोइ मां इहा बेहयाई छो कंदुसि? इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। वक़्तु त वॾो मुनसिफ़ आहे, पर हिन वक़्तु फिज़ा जी इज़त ऐं ज़िंदगी दाव ते आहे। आंटी मां त भरपूर कोशिशुनि में आहियां, पर इहो शायदि ई रुकावटूं थो विझे। शायदि छो रुकावट विझंदो? हू पाण कोशिश में लॻो पियो आहे। उनजी कोशिशि सिर्फ़ु मूंखे ॾुआरी साबित करण थी आहे। थाणे ते मुंहिंजे नाले जी NC बि कटाई अथई। कई शायदि? हा, जॾहिं त तव्हां बचाए हुन NC कटाई। जेकॾहिं हुते SSP बाबा जो दोस्त न हुजे त हेसि ताईं मां अरेस्ट थी वञा। तूं SSP मार्फत कोशिश कर हिकु फिज़ा घर वापसि अचे। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि मां को बि निकितो त बख़्श मां कंहिंखे बि कोन कंदसि। मासी मासी रोज़ी कयो आहे तो वटि हिते बेॾोह थी आयो आहे। फिज़ा पाण ई ॿुधाई थी त कंहिं हुनखे हवा करायो आहे। आहिस्ते, हिन घर जो छितियो एतिरो कमज़ोर न आहिनि त जी रब ते पूरी पवनि। मां चवाए थो निकिरी वञे था। हले वञे था, ही तुंहिंजो घर न आहे। मूं छा चयो? हले वञे था, हले वञे था, मतिलब हथ थी वेंदे। हले वञे था। रोज़ा तूं ई हले वञ। शायदि का ख़बर पई? मासी, सिर तोड़ कोशिश में आया तो फिज़ा खे कीअं बेगवा खां बचाए। पर मूंखे लॻे थो नारोज़ हुनखे माराए न छॾे। पुलिस बि कुझु कोन थी करे। न न, जेकॾहिं मुंहिंजी फिज़ा मरी वेंदी त मां बि मरी वेंदसि। शायदि फिज़ा खे ॻोल्ह। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।